कूड़ो रो तो केर खोलणी कोंदो रे ताने को केर पानी तो पेंड है यार चाके मरी होस पापा भी ते को ने शिके खैर अनवर रो ना कमरो केड़ो इत्ती के जहीं पे मूंखे केड़ो कमरो है जी वडो बोर्ड लगल है अंतोई जा यो बा आता बुलाने सोनू अगर किथे है मुखे केड़ी खबर सोनू यो रूम केड़ो है घर केड़ो है ही पियो है ही ओ ही सी किनु यो एकड़ा आगे मुजा पैसा खणी इन रूम में ले किथे ते लिखी है जन कोंदा यो तो के सोनू यो घर हम बोले जा ही पियो है खणी में भागा मागी खायो था मरे सोनू ही पूछा करेंगे रूम किथे है हेलो सोनू यार तो रूम नंबर केड़ो है जल्दी बुझा हमके यो तमा बनी रोजो रखियो है पक रोजो है बा यो पान वो वाइट कढ़ाई घुरायूं हां भले ही सही हेलो भाई किलो वाइट कढ़ाई खणी जी जी चपाती पूरी तू सुमी कोंदो तबियत खराब है बुखार है कितना नींद देंगे तो भला बाहर वञ न बाबा तबियत है सही को नहीं रोजे में यार नींद ठीक होंदी है बाहर कितना वंदो सो पां वञी सघंदो के रोकियो है तू वञे न बाबा ईअं बि सही आहे या अल्लाह कहिड़ो मूंखे हिन कूड़े रोज़े में फ़ाइदो मिलियो आहे न को केरु कुझु खाइण थो ॾे न को केरु पीअण थो ॾे न को इहो मुजीब निभागो सुम्हे थो जेको आऊं त सुकून सां कुझु खाई पी सघां ख़ैर हाणे ॿाहिरि मिलण जो मौक़ो मिलियो आहे हाणे कुझु न कुझु खाईंदुसि अनवर